नाज़रीन अस्सलाम वालेकुम। अमन सिरो शाइन टीवी न्यूज़ के शाइन टीवी न्यूज़ में भली कार कोटसार बोज़दार ख़बर ॾींदा लूं त ख़ैरपुर मां कुछ ॾींहं पहिरियां ख़ैरपुर में क़त्ल थियल डॉक्टर अब्दुल लतीफ़ चडर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ कालम निगार सोशल वर्कर अली हसन एहसन चडर जो अनोखो एहतजाज। सोशल वर्कर अली हसन एहसन चडर DHQ प्रेस क्लब पहुची अखियुनि ते कारी पटी ॿधी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त डॉक्टर अब्दुल लतीफ़ चडर जे क़त्ल केस में मुलविस मुख्य जवाबदार गुलाब मरी हिन महिल ताईं गिरफ़्तार न थी सघियो आहे। इकोनॉमिक ज़ोन पुलिस रिमांड में वरितल ॿिनि जवाबदारनि खे ॾेती लेती तहत छॾे ॾिनो आहे ऐं SHO शाह भंगियो इकोनॉमिक ज़ोन रहमतुल्लाह सोलंकी ॾेती लेती तहत केस खे कमज़ोर करे रहियो आहे। हुन IG सिंध DIG सखर SSP खैरपुर खां मुतालबो कयो त क़ातिलनि खे जल्द गिरफ़्तार कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो शाइन TV न्यूज़। करायां पियो अखियुनि ते पटी ॿधी त उन जे करे त कानून छो एॾो जेको अंधो थी वियो आहे। उनखे इहो नज़र नथो अचे त हिकु बेगुनाह क़त्ल कयो वियो आहे, हिकु डॉक्टर खे क़त्ल कयो वियो आहे, पर उन जे क़त्ल जो जेको केस आहे उन में मुलविस जेको जवाबदार आहे, असुल जवाबदार गुलाब मरी, उहो घुमंदो फिरंदो थो वते। पुलिस उन खां ॻरा पैसा वठी उनखे जेको आहे गिरफ़्तार नथी करे। मूं इहा सॼी जेका मीडिया ते कवरेज अचे पई, मूं SSP खैरपुर खे ज़फ़र इक़बाल मलिक साहब खे बि WhatsApp कयूं आहिनि, पल पल जी हुनखे ख़बर WhatsApp कयां पियो, पर अफ़सोस जोॻो अमल आहे SSP खैरपुर बि उन जेको क़ातिल आहे गुलाब मरी आहे हिन महिल ताईं हुनखे गिरफ़्तार नाहे कराए सघियो।